हमें कैसे रहो कारी नकारात्मकारी अंधारी दिशा सदा सिंध में पियो दियारी दिशा। अज मूंखे इंतहाई एस्थेटिक माण्हू जी फीलिंग थींदी आहे। अज वीर जी जेको ही काज ते सॼो आहे ऐं सम्झां थो त इहो घणो वक़्तु अॻे मुंहिंजो ईअं हिकिड़ो दिलि में हिकिड़ो ख़्वाबु हूंदो हो, ईअं हूंदो हो त ईअं कारूंजर जे पहाड़नि जे मथां ऐं हिननि टकरनि जे मथां हिते हितां जा जेके जूंझार हुआ, जेके जंगजू हुआ, जेके विड़ाक हुआ वतन जा, उनजो ईअं हिते ॾियारो मल्हाइजे ऐं ॾिया ॿरनि। अॼु जीअं आयासीं पिए त उते ई नंढड़ा नंढड़ा ॾिया जेके आहिनि उहे हिननि पथरनि जे मथां उहे वीर जी जेके आहिनि से ॾिया ॿारे उते रखिया। ॾियो सिंबॉलिक आहे, इलामती आहे। उंधाइनि खे चीरे थो, रोशनियुनि जा रस्ता कढे थो, भुलियल खे दग ॾे थो, अखियुनि खे दीद ॾे थो, अखियुनि खे नूर ॾे थो। रुपलो केरु हो? रुपलो धरती जो ॾियो हो, हिन मिटीअ मां पैदा थियल हिकिड़ो ॾियो हो। ऐं हू तव्हां तसवुर कयो त 1843 जो सन हुजे, उन वक़्त जी सिंध कीअं हूंदी, उन वक़्त में इन पाकर जा पट कीअं हूंदा। ही अञा कलोनीकल ॻाल्हि आहे। असीं अञा 20-25 साल पहिरीं उमरकोट खां निकिरी हिते ईंदा हुआसीं कचनि पटनि तां। हिते को पको रस्तो का गली ठहियल कोन हुई नगर जे शहर में। ऐं उन ज़माने में पाकर जा पट कीअं हूंदा ऐं उन ज़माने जा कोली कीअं रहंदा हूंदा, राणनि जो राज कीअं हूंदो, हिकिड़ी इमेजिनेशन में तसवुर में पुठिते हलिया वञो। जेकॾहिं हिते कंहिं मके माण्हूअ खे जेकॾहिं तकलीफ़ थींदी हूंदी, जेकॾहिं ईज़ा ईंदो हूंदो त वेझो को वेझ बि कोन हूंदो जे वेझ ताईं खणी पुॼे। ऐं उन ज़माने में राब्तो कोन हो। विच में गुजरात सां ॻंढण जो जेको रस्तो हो, रण मां उकिरी माण्हू पुॼंदा हुआ ऐं रण चुपी हुन पासे वेंदा हुआ। जॾहिं मींहं वसंदा हुआ, जॾहिं महिल छोटण तां नदियूं वहंदियूं हुयूं, माउंट आबूअ मां जॾहिं उतां नदियूं वही जेके निकिरंदियूं हुयूं जबलनि मंझां, तॾहिं रण सॼो पाणीअ सां भरिजी वेंदो हूंदो ऐं रस्ता कटिजी विया हूंदा। दुनिया में जेके भी जंगियूं थियूं आहिनि, विड़ाक जेके विड़िया आहिनि, उन्हनि खे केतिरियूं कहाणियूं तव्हां उनजे पुठियां पढ़ंदो त उनखे एक्सटर्नल सपोर्ट, ॿाहिरीं मदद जेका आहे उन्हनि खे मुयसर रही आहे कंहिं न कंहिं शिकिल में। केतिरनि खे ही हिकिड़ो सफ़ा कटियल भाङो पाकिस्तान जी कुंड ऐं उते अंग्रेज अचनि था, वार थियनि था, सिंध फतेह थी वञे हली, मीरनि जी साहिबी ख़तम थिए थी ऐं हिकिड़ो फेज़ शुरू थिए थो जंहिंमें हिते जा माण्हू जेके आहिनि उहे बगावत था कनि। कर्नल फेराइवेट खां जेके तरवट पाण चऊं था, जंहिंखे हिते मुक़ररु कयो थो वञे, हुन खां बगावत कनि था। बराबरि बगावत मौसूल ते थी, ढल ते थी। राणनि चयो बाबा असां पंहिंजो वसूली पाण कंदासीं। हाणे तसवुर कयो त रूपलो केरु हो? रूपलो छा ढल वठंदड़ हो राणनि वांगुरु? छा पहिरीं छा रूपले खे ढल मां हिसो मिलंदो हो? जेका पैसा वठंदा हुआ राणा हिते राजपूत, उन्हनि मां छा रूपले कोली खे ॾींदा हूंदा त अधु अधु तुंहिंजो आहे, अधु असांजो आहे? बगावत बराबरि ढल न ॾियण खां लाभरी वारी राण त असीं कोन ॾींदासीं। अंग्रेज़नि चयो असीं वसूल कंदासीं। हितां जो जड़ो शुरू।
हाणे हू हिकिड़ो माण्हू जो हिते मिसाल जो मुतालबो थिए थो त बाबा उदय सिंह वॾो तमामु वॾो माण्हू हो, लादू सिंह हो, हुन खां इनकार कोन थो करे, न चवण वारो माण्हू बराबरि वॾो थींदो आहे। पर तव्हां उन ज़माने जी हालतूं, उन ज़माने जी समाजियात, उन ज़माने जा रणी कहिड़ीअ खे साम्हूं रखी हिकिड़े कोहली कबीले जे हिकिड़े फ़र्द खे साम्हूं रखंदव, न त केरु साह ॾींदो आहे। असां वटि मुलाज़िम वेठा आहिनि, घिटी में ठका थींदो आहे, छोरा भितूं चुकी भॼी ईंदा आहिनि। आराम ॻोल्हे कोन थो बंदो तव्हांखे सुबुह जो ईअं जी भॼण कमु वरिया मंझो छंड उत पाचो उत हमरा छांडो थी भॼंदो। ऐं हू माण्हू हिकिड़ो मिस्कीन हाल माण्हू, पीड़ियल तबिके जो माण्हू, अछूत जेके अनटचेबल राणा परे खां चवनि थी मुजरो साह असीं मुजरो साह। इहो मंज़र आहे, अॼु बि इहो मंज़र आहे, को अलॻि त कोन हूंदो। सईद हुजे, ब्राह्मण हुजे, राणू हुजे, चढ़ियो ई मथे पाताली ते वेठो हूंदो, ॿियो हमरा ईंदो, हुनखे परे खे चवंदो परे खां सलाम कर। थां हुनजा हीअं कटड़ो रखियलु हूंदो, कटड़े मथां थां रखिया पिया हूंदा, बाबा ही कोली जो थां आहे, ढीले जो थां आहे, ही मेघवाड़े जो थां आहे, तव्हां हिन थां में खाईंदव। इहे असां पंहिंजी अखियुनि सां, मूं पंहिंजी हयाती में इहे सभु शयूं ॾिठियूं। अञा तव्हां थरे केतिरनि ॻोठनि में वञो, जेकॾहिं को इसाक समेजी राति जो समेजो, जेकॾहिं पटेल वेठो हूंदो, हराम जेकॾहिं भील जो पासो हणंदे ऐं कोली में वेझो वेहंदे, चवंदो बाबा आऊं पटेल आहियां, तूं वरी कहिड़ो चङो मूंसां थो बराबरी पंहिंजी थींदी आहे। ठाकुर जे घर में कुझु बि न हुजे, जेकॾहिं मिसकीन ठाकुर बि हूंदो, जेकॾहिं ईअं डडे ते चढ़ियो वञे पियो की घोड़ी ते चढ़ियो वञे पियो, ऐं रस्ते ते जेकॾहिं को मिसकीन बीठो आहे, घोड़े जी वाघ वेझ वठंदो बीठो त परोती तूं परोती बीच। ओड़े हिकिड़े माहौल में, आलम में, जंहिंजो हिते हिननि तस्करो कयो त जे ब्राह्मण ऐं जेको राजपूतिया क्षत्रिया जेको निज़ाम आर्यनकी ते क़ाइमु कयो, ज़ात बिरादरी जे मसइले ते उन्हनि में हिकिड़नि खे कढी ऐं उन्हनि खे चयूं त बाबा तव्हां आहियो पेर मां पैदा थियल जेको ईश्वर आहे, उनजूं टे ख़ूबियूं आहिनि, हिकिड़ो ब्राह्मण आहे जेको उनजे दिमाग़ मां निकितो आहे, ॿियो ईश्वर आहे, पंहिंजो वेश आहे जेको पेट मां निकितो आहे, रिज़्क़ पुॼाए थो, ऐं अवी जेके आहियो हिननि जे पेर मां निकितल आहियो, हेठि आहियो शिव मां, इन करे नीच आहे। हाणे उहो माण्हू विढ़े थो, उहो निकिरे थो, हुनखे कहिड़ी ॻाल्हि सम्झ में ईंदी? पैसा अॻे बि राणनि पे खयां, पैसा सुबुह जो वरी अंग्रेज़ खणंदा, रूपले खे कहिड़ो वरी ओॾी महिल जेके तूं सम्झी दोरियूं ठाहे 7 सरियूं मोकिलींदा। हू विढ़ियो निकिरी आयो, आऊं चवां थो त वॾा हीरो उहे आहिनि, खणी हुजनि हाकिम तबक़नि जा माण्हू जेकॾहिं बग़ावत कनि था, पीर सबतुल्लाह शाह हुजे, ॿिया हुजनि, उहो विढ़नि था, उहो बराबरि वॾा माण्हू थी सघनि था, पर वॾो माण्हू उहो आहे जेको पीड़ियल तबिके जो माण्हू, जंहिंखे ख़बर आहे त मूंखे जीअरे नसीब में का शइ कोन थी मिले, मरण खां पोइ बि मुंहिंजे कुल्हे ते के को राणू अची, को सैयद अची मुंहिंजी क़बर जे मथां चादर कोन विझंदो गुलनि जी। उन खां पोइ हू विढ़े थो, इन करे रूपले जी आऊं इन ई करे चवां थो त पीड़ियल तबिके जो माण्हू सदिन खां वठी मोहन जो दड़ो अॼूं उतां दौड़ाए कढियो, कोलनि खे, संथालनि खे, भीलनि खे उतां खां छॾायूं, पंहिंजा बाग मकान उतां खां धिकींदा हिते कढियूं। अहिड़ो आलीशान जे शहर अॼो दुनिया जी तहज़ीब ॾी, जे इंसाननि खे बुत ते कपिड़ो पाइणु सेखारियो, जे पहिरियों चरखो ते क़ाइमु करे, ऐं मलमल जेका आहे उहा ठाही, ऐं उनखे जेको इंडिगो जेको आहे नीरो जो फसल उगाए, उनजो नीरो मलमल जो रंग ॾेई उन्हनि खे ॾिनो, ऐं इंसाननि बुत ते पातो, मिस्र जे फिरौननि पंहिंजे बुत ते कपिड़ो पातो। अहिड़ी तहज़ीब ॾियण वारा माण्हू इहे दरावर तबिके जा माण्हू हुया, जिन खे उतां खां धिके भॼाए कढी, पोइ मथां खां मनु स्मृति अची जेको तबिकाती ऐं ज़ात पात जो निज़ाम जेको क़ाइमु कयो, हुन में पीढ़जी तबिका वञी हिन जॻह ते पुॻाए, उतां खां रूपलो कोली निकिरे थो पीड़ियल तबिके मज़ा। ऐं चवां थो त इनखे त जेके असांजे सिंध जा फ्रीडम फाइटर आहिनि, जेके असांजे सिंध जा हीरोज़ आहिनि, रूपले खे त उनजी सभिनी फ़हरिस्त में उनखे मथे रखणु खपे, छो त उहो हेठि तबिके जो माण्हू हो, हू को पीर जागीरदार ॿियो कोन को महलनि मज़ा निकिरंदो हो। त सुबुह जो त असां समाज जो फ़र्क़ु कीअं ख़तमु कंदासीं, सही ते कोली जे विच जो फ़र्क़ु कीअं ख़तमु कंदासीं? मूं हिकिड़ी तकरीर कई, मुल्हनि मुंहिंजे ख़िलाफ़ बाहि चई, मूं रुॻो उते रूपले जी वरिसी हुई, कोली पंहिंजी कबीले कई हुई उते, जंहिंमें ही सभु नौजवान उते हुआ, हिते काफ़ी नौजवान वेठा आहिनि उते हुआ,
मूं ते चयो त बाबा आउं सेहत सदाइण में एॾो फ़ख़ुरु कोन थो करियां जेकॾहिं आउं धरती जो पुटु हुजां ऐं सनाफ सुहाइल हुजां ऐं मुंहिंजे दड़े अॾीदड़नि जे औलाद वॼा हुजां त अञा फ़ख़्र तौर ते आउं चई सघियुसि पिए त इहा मोतबरी जी ॻाल्हि आहे, इहा कमतरी जी ॻाल्हि थोरी आहे। ज़ात ऐं पात छाजी कहिड़ियूं ज़ातूं हुयूं दुनिया में? हवाइली ज़ातूं कहिड़ियूं हुयूं? छा मिर्ज़ा हवाइली ज़ात हूंदी, सैयद खां हवाइली ज़ात हूंदी? ज़ात बुनियादी तौर ते किर्त सां हुई। जेके इंसान खे जॾहिं शऊर आयो, जॾहिं ज़रई समाज जो बुनियाद पियो त माण्हुनि किर्त कई। किर्त माना हुन जेके आसाइशूं ज़माने में इंसानी समाज पैदा कयूं, हुन में कुंभार घड़ा ठाहिया, राज़े घर ॾिया, कारपेंटर जेको वाढो हो उन जेके आहिनि से पंहिंजूं खटूं ठाहियूं, लोहार जेके आहिनि से उहे औज़ार ठाहिया, पोइ हरपे जा हुजनि या विढ़ण जा हुजनि, अवाइली ज़ातूं इहे हुयूं। पोइ अॻियां बंद दादनि ते हलंदा आया, के लक़बनि ते नाला, के कंहिं ते नाला, के कंहिं ते नाला। अज़मत त शख़्सियत जी थींदी आहे, माण्हू जी थींदी आहे, फ़र्द जी थींदी आहे। ज़ातूं को मुतबर थी वञनि छा? रसूल पाक जी हिकिड़ी ज़ात हुई जे अंधारे समाज में, अरबनि जे समाज में जेको आहे सो रोशनाइयूं पैदा कयूं ऐं इंसानी तारीख़ जी ते अहिड़ो शख़्स पैदा कोन थियो आहे। उहा उनजी शख़्सियत जी ख़ुशबू आहे, न के का ज़ात जी का पढ़ाई जी ॻाल्हि आहे। त उनजे पुठियां जेको बि सैयद हूंदो उहो सही उनजी सीरत में भरियो पियो हूंदो ऐं सुबुह जो उन रस्ते ऐं सिरात मुस्तक़ीम ते पवंदो। मुमकिन कोन्हे। तंहिंजे करे आऊं हमेशह इन जो रहियो आहियां। आऊं त ॿिन्ही जॾहिं इलेक्शन में बीठुसि, आऊं त सदाई कंदो आहियां मूंखे खटायो था कोलिन, जंहिंजी खाइजे उनजी ॻाइजे। मुंहिंजी त आऊं अॼु जेकॾहिं असेंबली में पुॻुसि, असांजूं इहे मोतबरियूं चौधराहट ॿिया इहे सभु मिसकीन कबीले जे पुठियां आहिनि। असांजा बब इहे भरीन ज़मीन जो सीनूं चीरे, ज़मीन खे सहकाए, हुन मां ॿिज पैदा करे सुबुह जो सोना संग उपाइनि ऐं असीं सभु पेट उन ते भरियूं ऐं आख़िर में विरजी कोली असां लाइ सोफ़ा रखे थो ऐं उहे सॼा हेठि जा हेठि वेठा आहिनि। अञा ताईं तव्हां सम्झी छॾियो तबक़ाती निज़ाम जो फ़र्क़ु केतिरो हलंदो पियो अचे। आऊं सम्झां थो त हिते इलाही बेशुमार ॻाल्हियूं थियूं आहिनि, छो त हमेशह आख़िरी मुक़रर सां वयल इहो हूंदो आहे त ॻाल्हाइण लाइ कुझु कोन हूंदो आहे, ॿुधण लाइ माण्हू बेज़ार थी चुका हूंदा आहिनि। ऐं मथां खां वरी हू जेके फ़नकार जो थोरो ईअं तबले ते हथ हलाइनि त अबरा जो रूह अखि सॼी उॾा हली ईंदी आहे, असां वारी तकरीर ईअं हूंदी आहे। बजरियूं हूंदियूं आहिनि, माना या कलाम हुजे ॻाइण वारो या ताम हुजे, हुन खां पुछां पोइ आख़िर में हमेशह उहो मुक़रर उनखे लिहाज़ रखणु खपे ॿियनि जो। कारूंजर फ़क़ति जबल कोन्हे, कारूंजर फ़क़ति पहाड़ कोन्हे। कारूंजर सिंध में ऐं सम्झां थो त जीअं चवनि कारूंजर जे वांगे ॻाट ऊचो करे फलाणो माण्हू बीठो हो, कारूंजर वांगे इहे सिंबॉलिक इलामती शयूं तव्हांजी फ़ख़्रिया जेके उहे अलामत थी वेंदियूं आहिनि। कारूंजर के देवता करे त या माण्हू कारूंजर खे पूॼनि था। वीरजी चए पियो त कारूंजर जो सूंहं खणो, कारूंजर जो कसम खणी ॻाल्हि ॻाल्हाईंदा, ऐं कूड़ कोन थो ॻाल्हाए। भेरियो गारोड़ी जेको जोगी, इहे कनपट कापट जेके लतीफ़ साईं जेके किरदार आहिनि, जेके गिरनारी जोगी, उन्हनि जो वॾो कैरेक्टर हो भेरियो गारोड़ी। उनजी कहाणी बि कारूंजर सां वाबस्ता आहे। कारूंजर उहो आहे जिते सदवंत जे हथ ते जेको आहे उहो पंहिंजी महबूबा सारंगा जेको आहे उहो पंहिंजो ॾस लिखी वई हुनजे हथ जी तिरीअ ते। उहो कारूंजर में हुनखे नशो ॾेई सुम्हारे छॾियो सदवंत खे। कारूंजर जंहिंसां आलीशान जेका जहिड़ा स्कॉटिश वॉरियर कोन विढ़िया, मूं कंहिं वक़्त में इहा ॻाल्हि लिखी हुई त स्कॉटलैंड जी जॾहिं बर्तानिया सां जेका किंगडम ऑफ बर्तानिया जॾहिं बादशाह जॾहिं क़ाइमु थी, उन सां जेका जंग थी हुई, उहा तव्हां उन ते जेकॾहिं सॼी तव्हां पढ़ी सघो, उन ते नॉवल पढ़ो या उन ते जेका मूवी ठहियल आहे ब्रेव हार्ट, उहा तव्हां मूवी ॾिसो आहे। उनमें विलियम वॉलेस जेको आहे उहो कहिड़े अंदाज़ में विढ़े थो ऐं आख़िर में उनजो बिल्कुलु ईअं जो ईअं अंजाम आहे जीअं रूपले जो ॾेखारियो वियो आहे। उनजा हथ कपिया वञनि था, उनजा पेर कपिया वञनि था, उनखे ईअं ई सज़ाऊं ॾिनियूं वञनि थियूं। उहो बि अहिड़ो फ्रीडम फाइटर हो जेको ईअं विढ़ियो। त रूपलो ऐं बिल्कुलु इन ॻाल्हि सां सोबत आहियां हिकिड़ी आलीशान जेको आहे नॉवल बि लिखी सघिजे थो। हिन पूरी हिकिड़ी मज़ामती जेका जदोजहद हुई, जंहिंमें सभु किरदार जेके आहिनि उहे राणनि जा बि बयानु कजनि
रूपले जा भी बयान कजनि, शादी खान खोसे के भी बयान कजे। अंग्रेज पंहिंजे गज़ेटियर्स में शादी खान के धाड़ेल डिक्लेयर करे लिखी विया थी, धाड़ेल हो जेको फुरीदो। अहिड़ा कई फ्रीडम फाइटर, कई वेढ़ाक जेके माण्हू हुआ उहे अंग्रेज़नि जी तारीख़ में धाड़ेल लिखिया पिया आहिनि, डाकू लिखिया पिया आहिनि। पर इहो फ़खरुद्दीन शाह सोभाणे वारे ईअं त कोन चयो हूंदो न त हण शादी, विण शादी, खण शादी, खण शादी, हण शादी, हिंद शादी, सिंध शादी। उहो बि कैरेक्टर हो। त हिकिड़ी आलिशान मूवी ठही सघे थी। ऐं सम्झां थो त पूरा इहे जेके लैंडस्केप्स आहिनि तव्हां पूरे पार्कर, मूंखे त लॻंदो आहे हीउ पार्कर जे भूरे ॻल ते कारूं जहिड़ी चुमीअ वांगुरु आहे। हेॾे वॾे हीअं भूरे ॻल जे मथां हीअं नासी रंग जी चुमीअ वांगुरु को जबल पियो हुजे त इन खां वधीक हुनजी एस्थेटिक ब्यूटी कहिड़ी थी सघे थी, जमालियाती हुस्न कहिड़ो थी सघे। ऐं इहा ज़बरदस्त ठही सघे थी जेका आहे उहा मूवी। जेकॾहिं को अहिड़ा अचनि ऐं सुठे स्क्रिप्ट थीम सां अचनि त असीं सुबुह जो सकाफ़त खातो या आउं सम्झां थो त इहे प्राइवेटली बि जेकॾहिं 4 माण्हू इन्वेस्ट करे ठाहिनि त यकीनन उहा मूवी जेका आहे उहा आलिशान मूवी हूंदी। पर उन लाइ असांखे डायरेक्शन्स ते वञिणो पवंदो, बहितरीन डायरेक्टर जी चूंड करणी पवंदी, कैरेक्टर्स खणणा पवंदा। इहो सवलो कमु कोन्हे जे असीं ईअं ठाहे वठूं, उन लाइ इहो करिणो पवंदो। सो बहरहाल अॼु वीर जी बाक़ाइदे हिकिड़ो वॾो तारीख़ी ऐं इन हवाले सां कमु कयो आहे त हिकिड़ो रूपले ते किताब तरतीब ॾेई हुन रस्ता खोलिया आहिनि अञा वधीक तहक़ीक़ जा, अञा वधीक इन ते तहक़ीक़ थिए, रिवायतूं गॾु कठियूं कजनि। ब्रिटिश लाइब्रेरी में वञिजे त उते हुननि जे अंग्रेज़नि जे रिकॉर्ड में इन ई टराइविट जी वार जेका तरवत जी जेका हिते आहे उन दौर जो छा उते रिकॉर्ड मौजूदु आहे उहो बि उतां कढराइजे, छंड छाण कजे। ऐं पढ़ियल लिखियल माण्हू वञी सघे थो बर्तानिया, अहिड़ी का वॾी ॻाल्हि कोन्हे, उते वेही वञी उहो सॼो बर्तानवी लाइब्रेरी मां कढाए सघे थो, ब्रिटिश लाइब्रेरी में। ॿिए हंधि बि किथे मवाद जेकॾहिं इंडिया में मौजूदु हुजे, कलकत्ते में मौजूदु हुजे, बॉम्बे में हुजे त उहो बि कलेक्ट करे सघिजे थो। असां इहा हिकिड़ी सीरीज़ मदद साहब जी हुई त असां सिंध जा जेके बि हीरो हुआ रहिया आहिनि जेके उन ते जेतिरो कोशिशि कई त अंग्रेज़ीअ में मवाद असीं आणियूं त जीअं ॿाहिरि जा मौक़िफ़ कमु कनि। त सिंध ते जेके ॿाहिरि अमेरिका में वेठल, इंग्लैंड में वेठल माण्हू उहो सिंधी कोन पढ़ंदो, त असीं उनखे बुनियाद फ़राहम करियूं। त असां वटि ही सोर्सिस आहिनि जेके किताब आहिनि, जीअं दूल्हे दरिया खान ते मदद साहब आलिशान किताब आंदो आहे। ईअं मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मदद साहब जेकॾहिं रूपले ते अंग्रेज़ी में किताब तरतीब ॾे हाणे तमामु ज़बरदस्त ॻाल्हि थींदी ऐं तर्जुमो कराए वठे, मज़मून जेके लिखियल आहिनि उहे करे वठे, उन ते तर्जुमो कराए वठे। हीउ सॼो किताब जेको आहे तर्जुमो थियण जहिड़ो आहे, इनखे अंग्रेज़ी में हाणे। बाक़ी मॉन्यूमेंट्स, यादगार, इहे सभु शयूं ज़रूरी आहिनि, इहे हुजणु खपनि। पर जेतिरो मवाद इलेक्ट्रॉनिक मीडिया ते या प्रिंट मीडिया ते असीं पंहिंजे हीरोज़ जे बारे में ॾींदासीं उहो लाभाइतो थींदो। मॉन्यूमेंट्स त नॉन मूवेबल आहे, इनमूवेबल हिकिड़ी शइ आहे जेका उन जॻह ते मौजूदु हूंदी, जेको हली ईंदो अची उहो ॾिसंदो। पर जेको लिटरेचर में या जेको लिखत में जेका शइ आहे, जेका स्क्रीन ते शइ आहे, त उन उहा क़ैद में कोन थी अचे, उहा दुनिया जी कंहिं कुंड ताईं पुॼी सघे थी। असां कोन विया आहियूं, असां दुनिया जी केतिरनि, भगत सिंह जो असां यादगार कोन ॾिठो आहे, भगत सिंह जे असां किताब न पढ़ियो, मंगल पांडे असां यादगार कोन ॾिठा आहिनि, असां सुभाष चंद्र बोस जा कोन ॾिठा आहिनि। त कहिड़ा यादगार हूंदा? असां मां केतिरा माण्हू वेठा हूंदा जे गढ़नि बंगलो कोन ॾिठो हूंदो, जिते सूर्य बादशाह जेका आहे उहा पहिरीं तकरीर थो करे अची वतन या कफ़न जो नारो थो हणे, कोन विया हूंदासीं, असां कोन ॾिठो हूंदो। पर सूर्य बादशाह जे बारे में असांखे ख़बर आहे। सो आउं सम्झां थो त इहे जेके बि असांजा दोस्त हिते सभु आया आहिनि सिंध जी, आउं सम्झां थो त इहा वॾी हिकिड़ी ख़ुशाइंद ॻाल्हि आहे त हिन कामयाब ते रूपले खे इहो हिकिड़ो श्रद्धांजलि पेश करण लाइ असीं सो ॾियारी जे मौक़े ते, ॾियारी जे मौक़े ते जेका वाक़ई सच जी हुई, जेका जंग ईअं हुई, सिंबॉलिक हुई, कीअं हुई, छा हुई, हिसो आहे, पोइ वठी पोइ यको इंसानी तारीख़ भरी पई आहे सॼी हिननि माण्हुनि सां वेंदे, पोइ जा मंसूर, सरमद, ॿिया हे हो, हिकिड़े इनकलाबी किरदारनि जी हिकिड़ी वॾी तवील हिकिड़ी फ़हिरिस्त पूरी दुनिया में।
ऐं रूपड़ो ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त रूपड़े खे उन्हनि दुनिया जे जेके वॾे खां वॾा जेके मज़ामती किरदार हुआ, जेके फ्रीडम फाइटर हुआ, जेके वतन जा वतन लाइ जेके विड़िया, जेके वेड़ विड़िया, उन लिस्ट में अॼु तव्हां हिकिड़ो किताब आणे उनजी ऑफिशियल रजिस्ट्री कराई आहे, उन लिस्ट में त रूपड़ो बि उन लिस्ट में आहे, उनमें काउंट उनमें करायो आहे। हाणे मज़ीद कम जी ज़रूरत आहे, अॻिते वधायो, पोइ माण्हू भेट कंदा त कंहिंजी जंग कहिड़ी हुई, केरु केतिरो विड़ा कयो, कंहिं छा कयो, उनजो मोटिव छा हुआ, उनजे पोयां एम्स छा हुआ, स्ट्रेटजी छा हुई। दुनिया में त हीरोज़ जी वार स्ट्रेटजी ते किताब अलॻि पिया लिखिया वञनि, उनजी ज़िंदगी। असीं त अञा ज़िंदगियूं कलेक्ट करण में पूरा आहियूं पंहिंजे हीरोज़ जी, असीं लाइफ कलेक्ट करण में पूरा आहियूं। माण्हू त उन खां पोइ उनजी स्ट्रेटजीज़ ते विया आहिनि त उनजी मज़ामत कीअं हुई, ही कीअं विड़िया हूंदा, मॾो कोली कीअं विड़ियो हूंदो, ॾझो कोली कीअं विड़ियो हूंदो, रूपड़ो कीअं विड़ियो हूंदो। इहे कारे तितर जहिड़ा कोली हथ में कातरियूं, उनजे हथ में त को माना ब्रॉन्ज़ एज जेका हिननि तकलीफ़ कई, अर्ली ब्रॉन्ज़ एज, दुनिया जा पहिरियां जेके साज़ ऐं हथियार जेके ठाहिया, जेके हर हिननि ठाहिया, जेके चरखा हिननि ठाहिया मुंहनि जे दड़े में 5000 साल पहिरीं, उहे ब्रॉन्ज़ जा हुआ, अर्ली ब्रॉन्ज़ एज चऊं था। हिननि वटि लोह जो हथियार बि मुयसरु कोन हो। ओॾी महिल बबुर खे हीअं कटे, उनजो पेट चीरे, उन मां साए रंग जी किरसी कढी, उन मां कातर हथ में खणी हमरा मैदान में लही पिया। कातरुनि में गुलेल सां जंग विड़ी वई। इहा आहे माण्हूअ जी पंहिंजे वतन सां, पंहिंजी धरतीअ सां हिकिड़ी कमिटमेंट आहे जेका हिननि वेड़ाकनि कई। हिते पंहिंजो मॉन्यूमेंट ठाहियो आहे, ख़ुशाइंद ॻाल्हि आहे, ज़बरदस्त ॻाल्हि आहे। असां त रूपड़े खे उन वक़्तु मुंहिंजी त ख़्वाहिश हुई त जेको सलामकोट जो एयरपोर्ट आहे उनजो नालो रूपड़ो कोली रखियो वञे हा उन वक़्त में। पर माई बख्तावर उहा बि असांजी हिकिड़ी कैरेक्टर हुई, वॾी वॾो हिकिड़ो किरदारु हुई माई बख्तावर, उहा बि हिकिड़ो हो, ख़ुशाइंद ॻाल्हि आहे, उनजो नालो रखियो वियो एयरपोर्ट ते। ऐं असां जॾहिं हीउ रिज़ॉर्ट जेको ठाहियोसीं, हिन जो नालो जॾहिं असां रखियो रूपड़ो कोली रिज़ॉर्ट, ऐं हिन जो रखियोसीं मिस्कीन जान ख़ान खोसो पंहिंजो कल्चरल हीउ जेको म्यूज़ियम आहे, उन मिस्कीन जान ख़ान रखियोसीं। हाणे जेके बि कैरेक्टर आहिनि, जेके बि थियनि, कासिम सूबरे साहिबु ज़बरदस्त इहा ॻाल्हि कई आहे त जेकॾहिं नगर पालिका जो पट ॾाढो पराऊं आहे, ॻोठ परे परे आहिनि, माण्हुनि जे एक्सेस जो वॾो मसइलो आहे, हिते माण्हुनि खे पहुचण जो, ॿार पुॼणु वॾो, न्याणियुनि जी तालीम वॾे में वॾो मसइलो आहे। त न्याणियुनि जी लाइ जेका हॉस्टल जी ॻाल्हि कई आहे, ऐं मूंखे ख़ुशी थींदी हींअर ऐलान कंदे त असां जीअं मुंहिंजे हथ में जेका बि नेक्स्ट स्कीम वेंदी, पहिरीं स्कीम नगर पालिका में गर्ल्स कॉलेज हूंदी ऐं गर्ल्स हॉस्टल हूंदी, ऐं उहा उन कैरेक्टर सां मनसूब थींदी जेॾी महिल उनखे वठी था अचनि, उनजी घरवारीअ खे, उन औरत खे वठी था अचनि, चवनि था ही तुंहिंजो मुड़ुसु साम्हूं उनजी ॻीचीअ में फाओ टंगियो पियो आहे, हींअर बि वक़्तु अथई, जेकॾहिं तूं पंहिंजे